अस्सलामुअलैकुम दोस्तों। यकतारे ऐं चपड़ी जो बादशाह फ़नकार ग़ुलाम हुसैन उमरानी पुलिस ऑफिसर सां मिलण खां छो माज़रत कई? फ़नकार ग़ुलाम हुसैन उमरानी ते छो सिंधवासी तनक़ीद करे रहिया आहिनि? तफ़सीली ॻाल्हि ॿोली शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त महिरबानी करे असीं यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। सब्सक्राइब करण सां अव्हां जेको बैलेंस कोन वेंदो पर असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियोज़ ॾिसण वटां मिलंदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़। त यकतारे ऐं चपड़ी जो बेताजो बादशाह फ़नकार ग़ुलाम हुसैन उमरानी जो ताल्लुक़ उस्ताद मोहम्मद बलोचिस्तान सां आहे। हींअर ग़ुलाम हुसैन उमरानी घरू मसरूफ़ियात सबबि फ़नकारी जी दुनिया खां काफ़ी हद ताईं परे आहे। काफ़ी वक़्तु अॻु ग़ुलाम हुसैन उमरानी तरफ़ां हिकु सिंगुल अरबी गीत ॻायो जंहिं ते ग़ुलाम हुसैन उमरानी जे मुखालिफ़नि खे ॼण उन ते तनक़ीद करण जो को वारो मिली वियो ऐं सोशल मीडिया फेसबुक ते इन गीत खे शेयर कंदे तनक़ीद करण लॻा। अचो त सभ खां पहिरियां तव्हांखे उहो गीत ॿुधायूं। इन गीत खां पोइ हींअर ग़ुलाम हुसैन उमरानी जो हिकु वीडियो काफ़ी सोशल मीडिया फेसबुक ते वायरल आहे जंहिंमें हिकु पुलिस ऑफिसर फ़नकार ग़ुलाम हुसैन उमरानी खे ईअं चई रहियो आहे त तव्हांखे साहब थो सॾे साहब ॾे हलो, जंहिं ते फ़नकार ग़ुलाम हुसैन उमरानी उन अहलकार खे साफ़ इनकार करे रहियो आहे। अचो त सभ खां पहिरियां तव्हांखे उहो वीडियो बि ॾेखारियूं। हिन तरह जा वधीक वीडियोज़ ॾिसण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। मिलंदासीं कंहिं नए वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।